पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोशल पंजाबी जिन अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे घणो कुझु ॾिसण वटां मिलंदो। दोस्तों तव्हां ॾिठो त जीअं हेॾां पंजाबी ड्रामे जे अचण वारे एपिसोडनि में हिकु त बहितरीनु सीन ॾिसण वटां मिलंदा। पोइ किस्म में तव्हां ॾिठो त हाणे चाकर ख़ान हसीना बेगम खे आहिस्ता आहिस्ता उनजी औकात ॾेखारणु शुरू थी चुको आहे ऐं पंहिंजी घरवारी जी इज़त उन जॻह क्लियर करणु ऐं मिल्कियत जो दावा करण जी क्लियर करे छॾी अथई। जंहिंमें हसीना बेगम खे इहो ज़हर थी ॻाल्हियूं लॻियूं त चाकर ख़ान ईअं छो कयो, हिकु छोकिरी जे अॻियां मूंखे जेको आहे न हुनजे पंहिंजी पीउ जी घरवारी खे एॾो बेइज़त कयईं ऐं मुंहिंजी इज़त टके जे करे छॾी। हाणे हीअ पकी दुश्मन चाकर जी ख़ान जी त हुई अॻे, हाणे वधीक उनजी दुश्मन बणिजी वई आहे। हाणे ॿिन्ही खे मारण जी कोशिशि कंदी। पहिरियों चाकर ख़ान जी घरवारी खे टारगेट कंदी, पोइ चाकर ख़ान खे। अहिड़े हिसाब सां चाकर ख़ान वरी गेम खेॾे वियो आहे। इन सभिनी खे आहिस्ता आहिस्ता फसाए चुको आहे। हाणे हीअ फाथाइण सभु हिननि खे सम्झ में कुझु नथो अचे। चाकर ख़ान खां जान कीअं छॾायूं, सिकू अञा ॻाल्हियूं न आहिनि ॿुधायूं, सिकू सोचे रहियो आहे। चाकर ख़ान इहो टाइम ॾेई करे पाण खे फसाए छॾियो आहे त हाणे जाबर वारा सिकू खे पुॼण ई कोन ॾींदा चाकर ख़ान ताईं। हू चवंदा अगरि हीअ पुॼी वियो त असां न पुॼी सघंदासीं, असां बची न सघंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।